ख़बर शामिल कयूं था। उबावड़ो मां अकरम अराई जी रिपोर्ट मुताबिक़ 2 सालनि खां वधीक वक़्त गुज़रण बावजूद सखर जे शहर संगरार मां अगवा थियल 8 वरियनि जी हिंदू नींगरी प्रिया कुमारी जे अदम बाज़ियाबी ख़िलाफ़ पीपल्स पार्टी शहीद भुट्टो पारां एहतजाजी रैली कढी वई। शहीद भुट्टो ऑफिस खां निकिरंदड़ एहतजाजी रैली शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां थींदी नेशनल प्रेस क्लब उबावड़ो पहुती, जिते मुज़ाहिरीन शदीद एहतजाजी मुज़ाहिरो कयो। इंतज़ामिया ख़िलाफ़ शदीद नारेबाज़ी कई वई। हिन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे मुज़ाहिरीन जो चवणु हो त 2 सालनि खां वधीक वक़्त गुज़रण बावजूद संगरार शहर मां ॾींहं ॾिठे जो अगवा थियल 8 वरियनि जी मासूम नियाणी प्रिया कुमारी जे अदम बाज़ियाबी सिंध हुकूमत जी नाकामी जो खुल्लम खुल्लो सबूत ऐं मासूम ॿारनि जो अगवा असांजे इदारनि ते हिकु सवालिया निशान आहे। मुज़ाहिरीन हुकूमती आला अमलदारनि खे अपील कंदे मुतालबो कयो आहे त प्रिया कुमारी जी बाज़ियाबी जे लाइ तकड़ा क़दम खयां वञनि ऐं बाज़ियाब कराए घर पखड़ियल बेचैनी ख़त्म कराई वञे ऐं सिंध अंदरि वधंदड़ ॾोहनि ते ज़ाब्तो आंदो वञे।